खे ख़त्म करे रात के आड़े ॾेखारे। इहा सॼी कुदरत ऐं कंट्रोल अल्लाह रब ज़ुल जलाल जे हथ में आहे। काइनात जे अंदरि अल्लाह खां सवाइ कोई बि न आहे जंहिंजे हथ में इहो कंट्रोल हुजे। अल्लाह तबारक व तआला जे हथ में हर शइ आहे, ख़ालिक आहे हर शइ जो, मालिक आहे हर शइ जो। वरब्बुक यख़्लुक़ु मा यशाउ व यख़्तार, फरमाई त पैदा बि उन ई कयो त इख़्तियार बि उन अल्लाह पाक जी ज़ात जो हलंदो। ऐं जेकॾहिं दुनिया में अवां ॾिसंदा त इंसान कहिड़ी परेशानी में, को कहिड़ी परेशानी में, को कहिड़ी परेशानी में, इन्हनि परेशानियुनि जो वजह ॿिया दुनिया जा असबाब बि आहिनि, पर हक़ीक़ी सबबु अल्लाह तबारक व तआला जी नाराज़गी आहे। जीअं ॾुकर जी निशानी मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे त जॾहिं ज़मीनदार पंहिंजे ज़मीन जी ज़कात न कढंदो, अल्लाह तबारक व तआला बरसात खे रोके छॾींदो। ऐं जॾहिं मालदार पंहिंजे माल मां सदको ऐं ख़ैरात न कढंदो, अल्लाह तबारक व तआला उन जे मथां मुफ़लिसीअ खे नाज़िल करणु फरमाईंदो। माना पैसो हुजण जे बावजूद बि एॾो तंग दस्तो, एॾो मुफ़लिस जो ॾींहं राति ज़ारो क़तार रोईंदो वेठो। तंहिंजे करे जीअं मां मिसाल अर्ज़ कंदो आहियां त अवां जेके दीनदार आहिनि, नमाज़ी आहिनि, तव्हां उन्हनि जे ज़िंदगी ते नज़र कयो, ख़ुसूसन जेके उलमाए किराम आहिनि उन्हनि जी ज़िंदगी ते नज़र कयो। अॼोके ज़माने में आम ग़रीब ऐं मिस्कीन बि 10-15 हज़ार में गुज़ारो नथो करे सघे, पर ही कनि था ऐं आला तरीक़े सां कनि था। छाजे करे? इहो अल्लाह तबारक व तआला जो राज़ आहे। अल्लाह तबारक व तआला इन जे अंदरि बरकत रखणु फरमाई आहे। इन बरकत जी नूरानियत आहे जो दुनिया जो 30,000 वारो 10-15,000 वारे जे पघार जो मुक़ाबिलो नथो करे सघे। इहा अल्लाह पाक जी रहमत आहे। अहिड़े नमूने सां जीअं इंसान जो नफ़्स चवंदो न मां सदको कढंदुमि, ख़ैरात कढंदुमि, पैसो खुटंदो, पर हक़ीक़त इहा आहे त अल्लाह जो वाइदो आहे तव्हां सदको कंदा, ख़ैरात कंदा, अल्लाह तव्हांजे माल में बरकत अता फरमाईंदो। अवां जेकॾहिं ज़मीनदार आहियो, तव्हां पोख पोखियो था, तव्हां पंहिंजे ज़मीन जो, हाणे तव्हां ॾिसो त केतिरा ज़मीनदार आहिनि। जेकॾहिं इहे ज़मीनदार, मालदार, फैक्ट्रियुनि वारा, अरबे रुपयनि जा मालिक, जेकॾहिं इहे पंहिंजी ज़कात कढणु शुरू कनि त अरब रुपए जी ज़कात निकिरंदी आहे 2.5 करोड़। 2.5 करोड़ जो ग़रीबनि खे मिलनि त तव्हां छा था सम्झो त ग़ुरबत जे अंदरि कहिड़ो फ़र्क़ु ईंदो? कहिड़ो मालदार आहे जेको 2.5 करोड़ ज़कात कढंदो हुजे? सवाल ई पैदा कोन्हे। कंहिं न कंहिं क़िस्म जी तवील कोन्हे। इल्ला माशाअल्लाह अहिड़ा अल्लाह जा बाना बि पिया आहिनि, अहिड़ा अल्लाह जा बाना बि पिया आहिनि जो इन दीन जे बरकत जे करे अॼु बि जेकॾहिं तव्हां मार्केट जे अंदरि जिते बेईमानी आम आहे ऐं साईं मुंहिंजे चवां त उते जेको आहे ठगी, फराड, कूड़ ॻाल्हाइणु आम आहे, त उन ई मार्केट जे अंदरि तव्हांखे को न को दाणो तव्हांखे अल्लाह वारो मिलंदो बि सही, ईमानदार माण्हू मिलंदो बि सही। जंहिं उन्हनि मां मार्केट में पहिरियों दफ़ो एतिरनि सालनि में, असांखे बि हैदराबाद में 18-20 साल थी विया आहिनि, पहिरियों दफ़ो अहिड़ो माण्हू ॾिठुमि जेको दीनदारनि सां मोहबत ऐं तबलीगी जमात में हुनजो वक़्तु लॻल हो, उलमा किराम सां बाक़ाइदे हुनजो ताल्लुक़ हो। उन खां इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ी शइ पुछियमि, असांजो हुनजो रवैयो आम माण्हुनि वांगुरु हुजे जीअं हूंदो आहे त बाबा वठूं त वठूं, न वठूं त ठीकु आहे, पर उनजो ॻाल्हाइण मां बाद में ख़बर पई त बाबा हीअ शइ जेकॾहिं वठिजे ऐं जेकॾहिं न वणे त उन चयो त ख़ुशबू जे बारे में उन खां पुछियुमि त ख़ुशबू जे करे तव्हां वठो, तव्हांखे पसंदि न अचे तव्हां मोटाए ॾेई वञो, तव्हांखे पैसा मोटाए ॾींदुसि। इहा ईमानदारी किथे आहे मार्केट में? मुंहिंजो भला एॾी ईमानदारी तव्हां चई, इहा ईमानदारी तव्हां उलमा किराम त सेखारी आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। जेकॾहिं ग्राहक का शइ वठी वञे ऐं उन में को नुक़सानु न करे अचे, हाणे मजबूरी आहे उनजी उहा शइ इस्तेमालु थियल न आहे, मोटाए थो खणी अचे त दुकान वारे जे मथां लाज़िम आहे त उनखां उहा शइ मोटाए वठे। पर अॼोके ज़माने में मार्केट जे अंदरि तव्हां ॾिसो त वापारी जो कमु न आहे कमु, जंहिंजे करे उन जे रिस्क जे अंदरि बेबरकती आहे। उहो चवंदो त दुकान तां निकिरे वापसि का बि शइ न अचे। हालांकि जेकॾहिं उनजो हिकिड़ो सम्झो त ॻाल्हि जेका एतिराज़ ठहे थो सही, उनखे उन में तसरुफ़ कयो हुजे, उनखे इस्तेमालु कजे, पोइ त ठहे थी ॻाल्हि। पर जेकॾहिं हिकिड़ो को माण्हू शइ वठी वियो ऐं उनखे ज़रूरत में न रही, सुभाणे ख़बर पई अथव हाणे हिन शइ जी ज़रूरत न आहे, मोटाए खणी आयो ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो नुक़्स न आहे, त दुकानदार जे मथां लाज़िम आहे त हिन शइ खे वापसि वठे। पर अॼोको दुकानदार जेको एॾो बेईमान आहे पहिरें नंबर जो, वापसी जो त सवाल ई पैदा न आहे। इलाह माशाअल्लाह को माण्हू अहिड़ो त हुन माण्हू मूंखे चयो त जीअं साईं भली तव्हां ख़ुशबू वठी वञो, तव्हां इस्तेमालु कयो, न वणे खणी हुन जा 2 रुपया तव्हां असांखे घटि ॾिजो, पर तव्हां पंहिंजा पैसा वापसि वठी वञो। इहा ई त सुन्नत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिजारत जे अंदरि। जेकॾहिं ग्राहक खे शइ न वणे ऐं तव्हांजी ईमानदारी ते असांखे यकीन आहे, तव्हां हुनजे अंदरि तसरुफ़ न कंदा, छो त ख़ुशबू अहिड़ी शइ आहे जेका दुकान ते ख़बर न पवंदी आहे। ख़ुशबू अहिड़ी शइ आहे दुकान तां ख़ुशबू दुकान ते ईंदो न, तव्हां भली केतिरो बि वणो तव्हांखे अंदाज़ो कोन थींदो अलाए हिन जी जेका आहे ड्यूरेशन केतिरी आहे, हिन जी ख़ुशबू कहिड़ी आहे। उते हूंदियूं सभई ख़ुशबू मिक्स जो थींदियूं, माण्हू ख़बर न पवंदी आहे। ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं ॿाहिरि अची करे माण्हू हणी 3-4 कलाक हणी ॾिसे, पोइ ख़बर पवंदी आहे त वाक़ई हिन जी ड्यूरेशन केतिरी आहे, ख़ुशबू कहिड़ी आहे। जंहिंजे करे हुन बाक़ाइदे इख़्तियार न जेसीं न वणे, तव्हां जेका शइ वठो, तव्हांखे न वणे, घड़ी हुजे जेका शइ वठो, वणे न वणे वापसि ॾियो, तव्हांखे उहे पैसा मोटाए मिलंदा। त को दाणो अहिड़ो आहे जेको अॼोके वक़्त में बि ईमानदारी करे थो, वरना आम तौर ते बेईमानी जो उरूज आहे। हिन बेईमानी जे करे
ऐं सम्झो त अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे रसूल जे नाफ़रमानी जे करे ताजरो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कानून के उसूल खे क़बूल करण जे लाइ तयार कोन्हे। न लेन देन जे अंदरि हर को माण्हू पंहिंजे तरफ़ खां डंडी हणण जे अंदरि लॻो पियो आहे। ग्राहक चवंदो त जेको मूंखे शइ सस्ती मिले ऐं हो जेको आहे खपाइण वारो चवंदो त मां शइ महांगी खपायां। त अहिड़े नमूने सां जॾहिं इहा जेका आहे कैफ़ियत हूंदी त इन कैफ़ियत जे अंदरि पोइ अल्लाह तबारक व तआला जी जेका रहमत आहे उहा ख़तम थी वेंदी मुआशरे में। बरसात जो बंदि थियण हता के एतिरे क़दुरु अचे थो जेकॾहिं हे अल्लाह तबारक व तआला जा जेके पखी पुखण आहिनि 18,000 मख़लूक़ात अल्लाह पाक पैदा करणु फरमायूं। जेकर हे पखी पुखण ऐं जानवर इहे जेकर न हुजनि हा न त इंसान जेको ज़कात नथो ॾिए न ज़कात न ॾियण जे करे या कॾहिं कॾहिं जेका बरसात थिए थी न अल्लाह पाक इहा बरसात बि बंदि करे छॾे। इहा जेका आहे असांजे अमलनि जी शामत आहे। अवां ॾिसो त दुनिया जे अंदरि हर इंसान जेको आहे पाण खां ॿिए खे बुरो थो चवे पर पंहिंजे अंदरि जेके बुरायूं आहिनि उनखे इंसान जेको आहे सिधो करण जे लाइ तयारु न आहे। जॾहिं पंहिंजे अंदरि बुराइयुनि खे सिधो करण जे लाइ तयारु न आहे ॿाहिरि जेको आहे इंसान केतिरा बि कसम क़ुरान खणंदो त साईं मां जहिड़ो ईमानदार आहे कोन्हे पर हालत इहा आहे त घर जे अंदरि उनखे सब्र कोन्हे। पंहिंजे घर जे अंदरि केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजा घरनि जा हक़ जेके आहिनि सलब करे ऐं पंहिंजे अयाशी जे लाइ या सिर्फ़ु माल जे कमाइण जे लाइ जेके आहिनि पंहिंजो वतन छॾे करे वेंदा आहिनि ॿाहिरि मुल्क पैसो कमाए अचो। हालांकि पैसे जे अंदरि हर शइ रखियल न आहे। पैसे अहिड़े पैसो कहिड़े कम जो जो माण्हू पंहिंजे अहलो अयाल खां गॾु हुजे। अल्लाह पाक अव्हां खे वजूद ॾिनो आहे त तव्हां पंहिंजे अहलो अयाल सां गॾु हुजो न रिश्तो जाॻिजे। हे जो हमरा जेको पैसनि जे आसिरे भली घणी तव्हां करोड़ रुपया मोकिले केतिरो बि करोड़ मोकिले घणी जॻहियूं बिल्डिंगूं खणी थी पवंदियूं पर जेके रिश्ता हूंदा उहे त बुखिया रहिजी वेंदा। जेको ताल्लुक आहे उहो त उञायल रहिजी वेंदो। माण्हुनि खे हिन शइ जो अकुल ई कोन्हे। इहा छा आहे तालीम कोन्हे इल्मु कोन्हे। वरना अल्लाह तबारक व तआला जहिड़े नमूने सां दुनिया जी ज़रूरत रखी आहे अहिड़े नमूने सां हर इंसान जी पंहिंजी माशी तौर ते समाजी ज़रूरत बि रखणु घुरिजे। सुभाणे जेकॾहिं असां माल जे करे हलिया वेंदासीं पर पुठी ॾेई करे त बचा करे उन्हनि जी तरबियत केरु कंदो। उन्हनि खे उन्हनि जो जेको हक़ आहे ॾींहं राति अपे अम्मा खे अल्लाह तबारक व तआला इन जे करे ॾिनो आहे त बचनि जी तरबियत करे ऐं बचनि खे वरी हक़ ॾिनई त पंहिंजा भई अम्मा जी फर्माबरदारी कयो। इहे लिंक अल्लाह पाक रिश्तनि जूं इन जे करे ॻंढणु फरमायूं ताकी हिक ॿिए सां ताल्लुक हुजे हिक ॿिए सां जोड़ हुजे ऐं इन जोड़ ऐं ताल्लुक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेका बरकत ऐं रहमत रखणु फरमाई आहे न इहा बरकत रहमत अकेले अकेले ज़िंदगी गुज़ारण में कोन्हे। हे तव्हां ॾिसो त असांजी पाड़े में इतफ़ाक़ कोन्हे न। पाड़नि में हर को पंहिंजे मसां पाण में इतफ़ाक़ कोन्हे। छाजे करे थोरी थोरी ॻाल्हि ते माना हिक ॿिए जी बर्दाश्त न आहे। कॾहिं जेको हुन गंद असांजे दर जे साम्हूं चढ़ाए छॾियो कॾहिं नाली जो पाणी हेॾे करे छॾियो बाबा छॾियो ठहियो हिनखे अॻिलो बद अख़लाक अॻिलो जाइल तव्हां दरगुज़र कयो कॾहिं हुनखे प्यार सां सम्झायो कॾहिं अख़लाक सां सम्झायो कॾहिं जेको हुन में हुनजे अंदरि तव्हां महिनत कयो। ॾिसो त अल्लाह तबारक व तआला कीअं जेको आहे तव्हांजी महिनत जो फल तव्हांखे ॾियण थो फरमाए। तव्हांजी महिनत जो फल अल्लाह तबारक व तआला कीअं थो तव्हांखे ॾियणु फरमाए। तंहिंजे करे हाणे अल्लाह साईं कंहिंजी महिनत खे जेको आहे ज़ाया न करणु फरमाईंदो आहे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त इहे इंसान सां जेके आहिनि इहे शयूं लाज़िम मलज़ूम आहिनि पर इंसान खे इन्हनि शयुनि जो क़दुरु कोन्हे। इंसान खे रिश्ते जो ताल्लुक जो ऐं पाण में पाड़े वारे जो क़दुरु कोन्हे। जेकर पाड़े वारे जो क़दुरु हुजे न एतिरे क़दुरु फरमाइनि था त जेको आहे अल्लाह पाक पाड़े वारे जा एतिरा हक़ जेके आहिनि बयानु करणु फरमाया आहिनि जो ख़ौफ़ थिए पियो त रब साईं पाड़े वारे खे तव्हांजे मीरास विरासत में शामिल करणु फरमाए। एतिरा अल्लाह पाक पाड़े वारे जा हक़ बयानु फरमाए। हुन जेको आहे हिकिड़ो किताब आहे हुनजे अंदरि लिखियो अथनि त पाड़े वारे जो सिर्फ़ु इहो हक़ न आहे त तव्हां पाड़े खे ईज़ायो न बल्कि इहो बि पाड़े वारे जो हक़ आहे त पंहिंजे वुसअत मुताबिक़ पाड़े वारे जो ईज़ा बर्दाश्त बि कयो। पाड़े वारे जो ईज़ा बर्दाश्त बि कयो अथव। इहो बि सब्र जे अंदरि आहे। इहो बि अल्लाह पाक जो तव्हांखे अजुर अता फरमाईंदो। पोइ खणी करे करे के ॻाल्हियूं बर्दाश्त खां मथे थींदियूं आहिनि पोइ हुनखे माण्हू वरी उन सुहिणे नमूने सां हैंडल कंदो हुनखे सम्झाईंदो। जेकर सम्झण जहिड़ो न आहे त पोइ त बाद में त माण्हू पंहिंजी कानूनी कार्रवाई बि करे सघे थो। ईअं न आहे त हमरा जेको दर जे साम्हूं बंदि करे बीहारियो चए थो सब्र कई वेठो न। सब्र जी हिकिड़ी हद हूंदी आहे लिमिट हूंदी आहे पर असां वटि उहा लिमिट बि कोन्हे न। असां वटि उहा सब्र जी माना थोरी घणी जेका गुंजाइश आहे उहा बि कोन्हे। थोरी घणी ॻाल्हि ते असां जेको हिक ॿिए सां विड़िया पिया आहियूं थोरी घणी ॻाल्हि ते फलाणो जेको वॾो मोतबर थो सम्झे पाण खे हीअं थो सम्झनि। हालांकि जीअं चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजो पाण खे नरम कयो त पोइ जीअं चाहे तव्हां दुनिया वारनि जे मथां तव्हां पंहिंजी तस्ख़ीर क़ाइमु करे सघो था। तव्हां पंहिंजो पाण खे नरम कयो दुनिया वारनि जूं कमियूं कोताहियूं बर्दाश्त कयो। अॻिले खे जेकर अॻिलो तव्हां सां गरमाइश करे थो त उनखे माण्हू बर्दाश्त करे इन नियत सां बाबा हो बि अलाह जो बानो हुन मोलाई खे बि परेशानी हूंदी आहे हले घर मां रन मोटराड़ी मोकिलिया त ज़ले छा हुनजो बर्दाश्त कयो। अल्लाह पाक तव्हांखे अचो नथा फरमाईंदो। जेकर को माण्हू इतफ़ाक़ सां थींदो आहे न माण्हू गरम आहे कॾहिं असां बि गरम थींदा आहियूं कॾहिं तव्हां बि गरम थींदा त माण्हू हिकिड़ो थींदो आहे न त हुन महिल ई हिकिड़ी परेशानी अलाए के मोटड़ आयसि अलाए के गाॾी ॾिनसि अलाए वीचारे केतिरा ई परेशानी। हाणे जीअं ज़ोर नमाज़ ते जेको आहे मूंखां साहिब थी वई मां पहिरें काज में भुलिजी पियो। इहो वजह छा हुयो? इहो वजह इहो त हमरा जेको आहे क़ुर ते डेस्क पढ़े पियो डेस्क ते क़ुर पढ़े पियो न क़ुर ते रखियो डेस्क फरासी त पई। इहे ॻाल्हि मूंखे तमामु ख़राबु लॻंदियूं पर मां न चवंदो आहियां छाजे करे पोइ चवंदा यार थोरी थोरी ॻाल्हि ते असां ॻाल्हाए थो।
इन करे मुंहिंजे दिमाग़ में उहा ॻाल्हि चढ़ी बीठी ज़ोर ते नालो नथो खणा क़ुर पढ़े पियो डेस्क उते रखी क़ुर पाण सफ़र बि रहे त इहे ॻाल्हियूं मूंखे ख़राबु लॻंदियूं आहिनि मां केतिरा ई दफ़ा सम्झायो अथमि त बाबा जेका शइ मस्जिद इस्तेमालु कयो उनखे वरी तव्हां इस्तेमालु करण खां बाद में उन ई जाइ ते रखो इहो मस्जिद जो हक़ आहे इहो पखो हलायो था त पखो हलाइण खां बाद में नमाज़ पढ़ी फारिग थियो त उहो पखो वरी अवां बंदि कयो ईअं न त वरी ॿियो बंदि करे ॾियो डेस्क खणो था क़ुर खणो था तव्हां हुनखे इस्तेमालु कयो था त हुन क़ुर खे ऐं तव्हां डेस्क खे जेको आहे इस्तेमालु करण खां बाद में हुनखे सुहिणे नमूने सां हुनखे पंहिंजी जाइ ते रखो सुहिणे नमूने सां रखो इहो हक़ आहे हुनजो पर माण्हुनि जे अंदरि आदत आहे पढ़ंदा त पाण महिल ओ परे खां वञी खणी ईंदा पोइ वरी वेंदा त बसि इहो क़ुर मथे रखंदा ख़ैर सां बाक़ी डेस्क या जेके हुते पई हूंदी सुठो न लॻंदो आहे जेतिरो अलाह पाक जे घर खे तरतीब सां रखण जे अंदरि पंहिंजो किरदारु अदा कंदासीं अलाह तबारक व तआला अजर अता फरमाईंदा पखो खुलियो पियो त सिर्फ़ु इहो जेको ज़ोर नमाज़ में मूंखां साबित थी न इहो इन जे करे मुंहिंजे ज़हन जी ॻाल्हि चढ़ी बीठी पर मां चयुमि न हुनखे मुंहिंजा चवंदा हाणे थोरी थोरी ॻाल्हि त असांखे बेइज़तो थो करे तंहिंजे करे पर ॻाल्हि चढ़ी बीठी जंहिंजे करे क़ाइदो मूंखां रहिजी वियो त इंसान आहे भली खणी असां हसास आहियूं पर हसासियत जेकॾहिं जाइज़ हुजे त हुन जाइज़ हसासियत खे माण्हू क़बूल करे ईअं न आहे त जेको आहे हर ॻाल्हि थोरी थोरी ॻाल्हि ते जेकर माण्हू हुनखे रिएक्ट पियो करे थो त माण्हू हुन ते तवजो बि ॾिए थो ज़रूरु हुनजी का न का ॻाल्हि हूंदी त अहिड़े नमूने सां मूं अर्ज़ु कयुमि अलाह तबारक व तआला इन्हनि शयुनि खे रिश्तनि खे ताल्लुक़ खे पाण में निभाइण जो हुकुम फरमायो हाणे अवां ॾिसो त जेके जमात ते पाण में वेठा आहियूं अॼु इन मौज़ूअ ते ॻाल्हि खुली त मां ॻाल्हायां थो जमात जेका पाण में वेठा आहियूं अवां ॾिसंदा त ॿिए पाड़े वारे सां अवां जो एतिरो ताल्लुक़ न हूंदो जेको हिन जमात वारनि जो पाण में हूंदो इन जमात वारनि जो पाण में ताल्लुक़ हुजणु असुल जेको आहे नमाज़ जे अंदरि पाण में जमात जी अहमियत इन जे करे आहे त तव्हां जमात सां पढ़ो ताकी हिक ॿिए जे ॾुख में हिक ॿिए जे सुख में तव्हां शामिल थियो शरीक थियो नमाज़ अलाह पाक जो फर्ज़ आहे पर जेको जमात जो जेको असल मक़सदु आहे न तव्हांखे गॾिजी करे पढ़ो ताकी मुआशिरो हिक ॿिए सां जुड़े मुआशिरो हिक ॿिए सां ॻंढिजे मुआशिरो हिक ॿिए खे अलाह अलाह जे रसूल जे दीन जूं ॻाल्हियूं सेखारे मुआशिरो हिक ॿिए जे नुक़सान में कमी कोताहीअ में हिक ॿिए सां गॾिजे हिक ॿिए सां कमु अचे ॿिए खे जेकॾहिं तकलीफ़ आई आहे त मां उनजी पंहिंजे वुसअत मुताबिक़ उनजी तकलीफ़ मां दूरि कयां इहो जेको आहे मुआशिरे जे अंदरि इहे असांजे मथां हक़ रखियल आहे अॻिले माण्हू खे तकलीफ़ पहुती आहे त असां पंहिंजी वुसअत मुताबिक़ जेकर वीचारो पैसनि में कर्ज़नि में फाथल आहे त मां ताक़त आहे त मां कर्ज़ में हुन सां मदद कयां जेकर नथो करे सघां भला ज़बान सां ॿ लफ़्ज़ मिठा ॻाल्हाई तॾहिं बि त इहा हुनजी मदद आहे नेकी ऐं सवाब जे अंदरि अलाह पाक एॾी कुशादगी रखणु फरमाई आहे जेकॾहिं अवां पंहिंजे लफ़्ज़नि सां अवां पंहिंजे किरदार सां अवां पंहिंजे अख़लाक सां जेकॾहिं कंहिंजे मुंहं ते कंहिंजे दिलि जे अंदरि हिकिड़ी ख़ुशीअ वारी कैफ़ियत पैदा करणु फरमाई बाने खे राज़ी कयो अलाह तबारक व तआला जी रज़ा पंहिंजो पाण तव्हां सां शामिल हाल थी हीअ मख़लूक जेका अलाह पाक जो अयाल आहे मख़लूक छा आहे अलाह पाक जो अयाल आहे इन सां जेतिरो सुहिणो सलूक कंदासीं अलाह तबारक व तआला उनजो असांखे अजर अता फरमाईंदो पर इन जा बि हिकिड़ा उसूल आहिनि क़ाइदा आहिनि इन जा हिकिड़ा उसूल आहिनि क़ाइदा आहिनि उन सां सुहिणो सलूक कबो जेको पाण बि सुहिणे सलूक जो मुस्तहिक़ हुजे पर जेकॾहिं को माण्हू घर मां जेको आहे गंद जी बाल्टी भरे मस्जिद में छॾाए हुनखे पादर हणंदो उन सां सुहिणो सलूक न कबो इहो सुहिणो सलूक न यारी बद अख़लाक़ी अलाह जे घर सां हे कंदा आहिनि न जीअं चवंदा आहिनि बाबा ठहियो ठहियो छॾियोसि हिन सां इहो सुहिणो सलूक न आहे हिकु दफ़ो हुनखे झलबो ॿियो दफ़ो हुनखे सख़्ती सां मना कबो बाबा आइंदा जेको अहिड़ी हरकत न थियणु घुरिजे हाणे नथो मिले त पोइ हुनखे पादर हणजनि वरी वरी ॿिए दफ़े जो मुंहुं बि न करे सो इहो बि अख़लाक जे अंदरि शामिल आहे जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के वारनि जे अंदरि एॾी तबलीग कई एॾी महिनत कई साईं जन ॾींहं राति जेको उन्हनि ते कलमो अलाह जो पहुचायो पर जॾहिं उन्हनि दीन जे रस्ते में रुकावट विधी उन्हनि इस्लाम जे रस्ते में रुकावट विधी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे ई रहमतुल लिल आलमीन जहाननि जा रहमत पैगंबर पाण साईं जन जेको अबू जहल जे लाइ अब्दुल्लाह बिन मसूद खे बदर जे मैदान में मोकिलिजी वञ अबू जहल जे किथे पियो अबू जहल उते पियो त उनखे साईं जन फरमायो त उनजी गर्दन कटे करे उनखे ख़तमु करणो फरमाए त मुंहिंजे उम्मत जो फ़िरौन अबू जहल ऐं उहो अबू जहल बि एॾो ज़ालिम हुयो फ़िरौन मूसा अलैहिस्सलाम वारो जेको हुयो न उहो जॾहिं ॿुॾे पियो त उन चयो त आमन त बिरब्बि मूसा वहाब कि मां मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे रब ते ईमान आंदुमि माण्हुनि जो क़बूल न पियो सकरात जी हालत हुई पर हेॾो ज़ालिम हुयो मरे पियो न मरण जे बावजूदि हिन चयो अब्दुल्लाह बिन मसूद खे नियापो ॾिनी चई वञ मोहम्मद खे चओ जाए त मता सम्झे त मरे थो त आख़िर में को बुज़दिल थियो आहे चई मुंहिंजी तुंहिंजे लाइ जेका नफ़रत हुई न उन खां बि अञा वधीक मां नफ़रत जो इज़हार थो एॾो ज़ालिम तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जो जेकर को फ़िरौन हुयो न त उहो अबू जहल माना हुया रहमतुल आलमीन पैगंबर पर जॾहिं इस्लाम जे रस्ते में रुकावट बणिया त बदर जे मैदान में 70 काफ़िरनि खे क़त्ल करायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वरी सिर्फ़ क़त्ल न करायूं बल्कि उन्हनि जा लाश जेके आहिनि उस जे अंदरि धप हणी विया पाण सॼण टकरी ते बीह करे उन्हनि जे मथां तकीर करणु फरमाई आहे बुखारी शरीफ में अचे थो हज़रत उमर साईं खां पुछो त साईं हे त मरी विया आहिनि साई कोन्हे रूई कोन्हे कीअं ॿुधंदा पाण साईं फरमायो त तव्हां जेको ॿुधो था तव्हां खां वधीक अलाह पाक मुंहिंजी तकीर में ॿुधाइण थो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन लाशनि जे मथां बि तकीर कई त ज़ालिमो तव्हांखे मां सम्झाइण तव्हां ॻाल्हि सम्झणु कोन आई हमेशह जानम जो बल बणिजी विया
तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला क़ुरान जे अंदर बि हिन रुकू जे अंदर रब साईं इहा खसरत जेका आहे बयान करण फरमाई ऐं ॿुधाई त जेको कारून हुयो न, कारून दुनिया खे तरजीह ॾिनी, अल्लाह जे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम जी नाफ़रमानी कई। माल हुन वटि तमामु घणो माल, एतिरे क़दुरु जो हुनजा उठ जेके आहिनि उन जूं चाबियूं खणंदा हुआ, वॾा उठ ताक़तवर मुड़ुस, सिर्फ़ु लश्कर वॾो काफ़िलो हुन जूं चाबियूं खणी हलंदो हुयो, एॾा हुन वटि खज़ाना हुया। खज़ाना छा त खज़ाना हूंदा, पर हुनजे बावजूदि इहे खज़ाना हिते रहिजी विया। पाण जेको आहे ज़िंदा इन ज़मीन जे अंदरि धसजंदो वियो। पाण साईं फरमायो क़यामत जे क़ाइम थियण ते कारून ज़मीन जे अंदरि धसजंदो वियो। अल्लाह पाक जो अज़ाब नाज़िल थियो। दुनिया हिते रहिजी वई, कहिड़े कम जी आहे दुनिया? जेको तव्हां खाधो इहा शइ तव्हांजी आहे, जेका पोइ हिते रहिजी वई इहा पर आहे। सुभाणे तव्हांजी औलाद हिन ते कब्ज़ो कंदी, सुभाणे तव्हांजा पोयां जेके हिनखे खणी वेंदा। इहो इंसान न माल ऐं मिल्कियत जे पोयां लॻो पियो आहे। हा, उहा माल ऐं मिल्कियत कम जी आहे जेका अल्लाह जे नाले ते ॿियनि खे ॾेई पाड़े में ॾिनई। सम्झो त पंहिंजनि बचनि ॿारनि ते ख़र्च करणु इहो त असांजे मथां फर्ज़ आहे। इन में बि सदको आहे, हिन में बि सवाबु, ईअं न त हुन में सवाबु न आहे, बल्कि पंहिंजे बचनि ते सदको करणु डबल सवाब जो बाहिस आहे। पर पंहिंजे बचनि ऐं घर वारनि सां गॾु हुन ते माण्हू 100 रुपयो ख़र्च थो करे त भला पाड़े ते कंहिं मिसकीन ते 5 रुपया ख़र्च थींदो, हुन में माण्हू ग़रीब कोन थींदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।